नाज़िन दादू जी अदालत बारड़ी सां ज़्यादती जे केस में ॾोह साबित थियण ते जमाबदार खे 25 साल क़ैद जी सज़ा ॿुधाए छॾी। नींगरी सां ज़्यादती जे केस में जमाबदार अयाज़ पंवर खे 25 साल क़ैद जी सज़ा ॿुधाई वई। छाणो शाहबाद में 2 साल अॻु 4 सालनि जी मासूम बारड़ी खे अगवा बाद ज़्यादती जो निशानो बणायो वियो हो। पुलिस जवाबदार अयाज़ पंवर खे गिरफ़्तार करे मथसि 20 सेक्शन थाणे ते ज़्यादती जो केस दाख़िल कयो हो। सिंध हाई कोर्ट जे चीफ जस्टिस छापो हणी शाहबाद में बारड़ी सां ज़्यादती वारे वाक़े जो नोटिस वरितो। नाज़िन दादू जी अदालत बारड़ी सां ज़्यादती जे केस में ॾोह साबित थियण ते जवाबदार खे 25 साल क़ैद जी सज़ा ॿुधाए छॾी। नींगरी सां ज़्यादती जे केस में जवाबदार अयाज़ पंवर खे 25 साल क़ैद जी सज़ा ॿुधाई वई। छाणो शाहबाद में 2 साल अॻु 4 सालनि जी मासूम बारड़ी खे अगवा बाद ज़्यादती जो निशानो बणायो वियो हो। पुलिस जवाबदार अयाज़ पंवर खे गिरफ़्तार करे मथसि 20 सेक्शन थाणे ते ज़्यादती जो केस दाख़िल कयो हो। सिंध हाई कोर्ट जे चीफ जस्टिस छापो हणी शाहबाद में बारड़ी सां ज़्यादती वारे वाक़े जो नोटिस वरितो। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।